बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। व्यूज़ टाइम प्रोग्राम सां वली कर आऊं ऐं अॼु में अली वकास जो नाज़रीन 26 आइनी तरमीम मंज़ूर थियण खां पोइ नई चीफ जस्टिस जी मुक़ररी वारो अमल जेको आहे उहो शुरू थी वियो आहे। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा तरफ़ां नए चीफ जस्टिस लाइ 3 नाला जेके आहिनि उहे पार्लियामानी कमेटी हवाले ॾांहुं माणे छॾिया आहिनि। ज़रियनि वटां इहो मालूम थियो आहे त उनमें जस्टिस मुनीब अख्तर, जस्टिस मंसूर अली शाह ऐं जस्टिस याहिया अफरीदी उनमें नाला शामिल आहिनि। पार्लियामेंट्री कमेटी जो इजलास 4 वॻे थियणो हो, जेको हाणे राति जो 8 वॻे थींदो, जंहिंमें नाला फाइनलाइज़ करे वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ ॾांहुं माना वेंदा। ॿियो उन सां इहो आहे त डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जो जेको क़तल केस हुयो उन जी जांच सिंध हाई कोर्ट मीरपुर ख़ासि बेंच पुलिस खां FIA ॾांहुं मुंतक़िल करे छॾी आहे। इनमें डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जी जेका आहे पोस्टमार्टम रिपोर्ट बि पधरी थी आहे, जंहिंमें गोलियूं लॻल ऐं हॾियूं टुटण हुअण जो बि इनमें इंकशाफ त ज़ाहिर थियो आहे मामिलो। इन मामले ते पंहिंजे पैनल सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। पैनल में जिन मूंखे जॉइन कयो आहे उन्हनि जो आउं तारुफ़ करायां। सीनियर कानूनदान ज़मीर घुमरो साहब, सीनियर तदनीगारन डॉक्टर अयूब शेख साहब, माशी माहिरन सीनियर इकोनॉमिस्ट आहिनि, प्रोफेसर रफ़ीक अहमद चांडियो साहब ऐं सीनियर तदनीगारन इदरीस लिगारी साहब असांखे पैनल में जॉइन कयो आहे। ज़मीर घुमरो साहब, तव्हांखे प्रोग्राम भलीकार चवंदा। सर, जेको ही आइनी तरमीम वारो मामिलो आहे, 26 आइनी तरमीम कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट जेका आहे उहा मंज़ूर त थी वई आहे, हली गुज़िरियल ॾींहुं असां ॾिठोसीं, पर नए चीफ जस्टिस जेका मुक़ररी आहे उनजो अमल बि हाणे शुरू थी वियो आहे ऐं चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा तरफ़ां 3 नाला जेके आहिनि उहे पार्लियामानी कमेटी हवाले कया विया आहिनि। तव्हां सर छा कमेंट्स कंदा इन हवाले सां? ॾिसो, इहा जेका 26 आइनी तरमीम थी आहे उन तहत चीफ जस्टिस जी जेको आहे पहिरियों 3 सीनियर जेको आहे जजनि मां मुक़ररी कई वेंदी ऐं उनखां पोइ जुडिशल कमीशन जेको आहे सो हाई कोर्ट ऐं ॿिया सुप्रीम कोर्ट जे जजिस जी अपॉइंटमेंट कंदी। जुडिशल कमीशन ठाही वई आहे, उनमें पार्लियामेंट्री ख़तमु करे ऐं जुडिशल कमीशन में पंहिंजो 4 पार्लियामेंटेरियन, 2 सेनेट ऐं 2 क़ौमी असेंबली जा मेंबर, 2 अपोजिशन जा, 2 ट्रेजरी जा उहे रखिया विया आहिनि। त जी पार्लियामेंट्री जेका पार्लियामानी कमेटी जेका आहे उहा जेको आहे सो इनइफेक्टिव थी वई सुप्रीम कोर्ट जे जजमेंट्स खां पोइ, उनखे को बि अख़्तियार न रहियो हो। उन करे इहो फ़ैसिलो कयो त उनखे जुडिशल कमीशन ऐं पार्लियामेंट कमेटी खे हिकु कयो वञे ऐं उनमें जुडिशल कमीशन जेको आहे सो ॿिया जज मुक़ररु कंदी ऐं क़ौमी असेंबली ऐं सेनेट जी 12 रुकनी कमेटी उहा पहिरियनि 3 नालनि मां पाकिस्तान जो चीफ जस्टिस मुक़ररु कंदी ऐं अहिड़े नमूने सां उनमें जेका जुडिशल कमीशन आहे उहो हाई कोर्ट जे जजिस जी इवेल्युएशन असेसमेंट बि कंदी, उन्हनि जी कारकर्दगी जाचींदी ऐं डिस्कस कंदी। त मुंहिंजे ख़्याल में दुनिया में जेको आहे सो इहो पाकिस्तान में किथे बि न थींदो आहे त जजिस पाण खे पाण अपॉइंट कनि ऐं पाण खे पाण लाहिनि। ऐं इहो जेके बि मुल्क असां सां जिन जो लीगल सिस्टम जेको आहे सो लॻे थो, जीअं जेको आहे सो कैनेडा आहे, ऑस्ट्रेलिया आहे, इंग्लैंड आहे, इंडिया आहे या पंहिंजो साउथ अफ्रीका आहे या अमरीका आहे, उन में एग्जीक्यूटिव अपॉइंटमेंट्स कंदी आहे कंसल्टेशन या सिलेक्शन प्रोसेस जे ज़रिए। असां वटि हाणे सिलेक्शन आयो, पहिरियों कंसल्टेशन हो ऐं पार्लियामेंट जजिस खे रिमूव कंदी आहे। इंडिया में बि हाई कोर्ट ऐं सुप्रीम कोर्ट जे जज खे पार्लियामेंट रिमूव कंदी आहे। अहिड़े नमूने सां कैनेडा में पार्लियामेंट रिमूव कंदी आहे, इंग्लैंड में बि रिमूव कंदी आहे पार्लियामेंट, ऑस्ट्रेलिया में, अमेरिका में, सभिनि में जिते किथे जजिस खे जेको रिमूव कंदी आहे उहा पार्लियामेंट कंदी आहे ऐं अपॉइंटमेंट एग्जीक्यूटिव गवर्नमेंट कंदी आहे इन कंसल्टेशन विद जुडिशरी आर जेको आहे सो सिलेक्शन जेको आहे सो उन्हनि जो पैनल या सिलेक्शन कमीशन। इंग्लैंड में सिलेक्शन कमीशन ठहियल आहे ऐं लॉर्ड चांसलर कंहिं बि उन्हनि सिलेक्शन कमीशन जेका नाला मोकिलींदी आहे उन में को नालो रिजेक्ट करे सघे थो। अहिड़े नमूने सां कैनेडा में एडवाइजरी जेको आहे सो प्राइम मिनिस्टर जो पंहिंजो बोर्ड ठहियल आहे ऐं उहो प्राइम मिनिस्टर पाण इहो 2004 में ठहियो आहे, अॻु में कोन हूंदो, प्राइम मिनिस्टर पाण जजिस अपॉइंट कंदो आहे। ऑस्ट्रेलिया में वज़ीर आज़म जो जेको अटॉर्नी जनरल हूंदो आहे मुक़ररु थियल, उनजे एडवाइस ते जज मुक़ररु कंदा आहिनि। ऑस्ट्रेलिया में क़ौमी असेंबली जे मेंबरनि सां कंसल्टेशन थींदी आहे ऐं जुडिशरी सां उनखां पोइ जज मुक़ररु थींदा आहिनि। अमेरिका में जज प्रेसिडेंट मुक़ररु कंदो आहे, सेनेट कंफर्म कंदी आहे ऐं हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव उनखे लाहिण जो अख़्तियार रखे थो। किथे बि इहो न आहे पाकिस्तान खां सवाइ त जज पाण खे पाण अपॉइंट कंदा, पाण रिमूव कंदा। असां वटि बि 56 जे कॉन्स्टिट्यूशन में इहो प्रोविजन हो त जजनि खे पार्लियामेंट हटाईंदी, 62 में उहो ख़तमु थियो हो। त हाणे जॾहिं उहे पाण खे पाण लाहींदा, पाण खे पाण अपॉइंट कंदा ऐं जेकॾहिं को फ़ैसिलो आइन जे ख़िलाफ़ ईंदा, जीअं 2 वज़ीर आज़मनि खे लाथो वियो आइन में, उनजी जेको आहे सुप्रीम कोर्ट खे अख़्तियार आहे छो त वज़ीर आज़म खे नो कॉन्फिडेंस मोशन सां ई हटाए सघिजे थो, त पोइ इहो जेको आहे सो त स्टेट विदिन स्टेट थी वेंदी न। ऐं जॾहिं सुप्रीम कोर्ट जी ओरिजिनल जुरिसडिक्शन आहे त ॿिनि खां वधीक हुकूमतुनि जे विच में सूबाई या वफ़ाक़ी को डिस्प्यूट हुजे त उनखे एजुडिकेट करे। सुप्रीम कोर्ट जी ओरिजिनल जुरिसडिक्शन इहा आहे
त उते सुप्रीम कोर्ट में त इक्वल रिप्रेज़ेंटेशन थींदी न सूबनि जी। बलूचिस्तान पंहिंजो केस कीअं खणी ईंदो विफाक़ी हुकूमत जे ख़िलाफ़ जॾहिं हुनजा जज ई न हूंदा या सूबनि जी बराबरि जी नुमाइंदगी न हूंदी। त इहे जेके जुडिशरीअ में जेको आहे सो हुयूं, हींअर बि अञा बि पार्लियामेंट खे इख्तियार कोन्हे जजनि खे रिमूव करण जो। जॾहिं त जिन मुल्कनि जा मूं नाला खयां उन्हनि सभिनी में पार्लियामेंट खे इख्तियार आहे जेको आहे जजनि खे रिमूव करण जो। हींअर बि सिलेक्शन कमीशन में जेको आहे सो मेजॉरिटी जेको आहे सो उन्हनि जी आहे ऐं 4 पार्लियामेंटेरियन बाक़ी सभई जेके माण्हू आहिनि उहे लॉ सां रिलेटेड आहिनि या जजिस आहिनि। त मुंहिंजे ख़्याल में इन ते त उहो एतिराज़ न हुअणु घुरिजे। असां त फेडरल कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट था ठाहियूं जेका चइनी सूबनि जे बराबरी जी नुमाइंदगी ते मुश्तमिल हुजे हा, त उन ते रेजिस्टेंस थींदी ऐं ॿियूं सी एम यू पार्टी न बीठियूं ऐं उहो जेको रेडिकल जेको प्रोग्राम हो पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो जेको चार्टर ऑफ डेमोक्रेसी में शहीद बेनज़ीर भुट्टो ऐं जेको आहे नवाज़ शरीफ साइन कयो उन ते अमल न थी सघियो। उन में फेडरल कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट ठहणो हुई। हीअ त कॉन्स्टिट्यूशनल बेंच ठाही आहे ऐं उन में सभिनी सूबनि जी बराबरि जी नुमाइंदगी रखी आहे। इन में मुंहिंजे ख़्याल में कहिड़ा बराया आहिनि ऐं तव्हां ॾिठो हूंदो त सूबो मोटो उहो त किंग्स जो पावर हूंदो। किंग्स जो पावर हूंदो अॻे किंग्स जेको आहे सूबो मोटो वठंदा उहो कोर्ट खे रिटन कॉन्स्टिट्यूशन जे मौजूदगी में कीअं पावर ॾेई सघिजे थो त तव्हां कंहिं इन्वेस्टिगेशन में इंटरफियर कयो, तव्हां कंहिं प्रोसेस में लीगल प्रोसेस में इंटरफियर कयो, तव्हां वटि जेको केस अचे तव्हां हुन खे हलायो। हिकु केस मूं जेको आहे 10 बचा ॾे थो उन मूं जेको आहे सूबो मोटो वठनि था, नोटिस वठनि था, ऐं गवर्नमेंट जेका आहे फेडरल या प्रोविंशियल उहे आइन में सूबाई असेंबली ऐं पार्लियामेंट ॾांहुं रिस्पॉन्सिबल आहिनि, उहे जुडिशरी ॾांहुं रिस्पॉन्सिबल न आहिनि। पर जुडिशरी तव्हां ॾिसो त उन्हनि खे फेडरल गवर्नमेंट खे प्रोविंशियल गवर्नमेंट खे पंहिंजे ॾांहुं रिस्पॉन्सिबल करे छॾियो। इवन वज़ीर आज़मनि खे ऐं चीफ मिनिस्टरनि खे घुरायो कोर्ट में जॾहिं आइन जे आर्टिकल 248 में लिखियलु आहे त नो मिनिस्टर इज रिस्पॉन्सिबल टू एनी कोर्ट इन पाकिस्तान इन एक्सरसाइज ऑफ ऑफिशियल फंक्शंस, उनखे इम्यूनिटी ॾिनल आहे। हाणे उहो त पोइ कोर्ट त जेको आहे सो इहो जेको बुनियादी ढांचो आहे पार्लियामेंट्री ऐं फेडरल सिस्टम जेको आहे कॉन्स्टिट्यूशन जो उनखे त तबाह करे छॾियो। कोर्ट आइन जी जेका बेसिक स्ट्रक्चर आहे उन त पाण तबाह कई। त उन में पॉलिटिकल पार्टीज़ छा कनि? पॉलिटिकल पार्टीज़ ज़ाहिर आहे सोचे इहो ई कंदियूं त असां जुडिशल रिफॉर्म्स आणियूं था ऐं 2006 में पॉलिटिकल पार्टीज़ जॾहिं जुडिशरी पाण वटि पावर वठी छॾिया आहे जेको आहे जजिस जे अपॉइंट करण जा 1997 खां वठी इहो डिसाइड कयो त असीं रिफॉर्म्स आणींदासीं। छो त उन्हनि साॻी जुडिशरी जंहिं चयो त असां इंडिपेंडेंस जे करे जेको आहे एग्जीक्यूटिव खां पावर खसिया आहिनि उन्हनि जनरल जे मुशरफ जे पीसीओ ते तज़म कयो। उन जनरल मुशरफ खे जेको आहे आइन में तरमीम करण जा अख़्तियार ॾिना। त अहिड़ी जुडिशरी खां पोइ पॉलिटिकल पार्टीज़ गॾियूं त बाबा हीअ इंडिपेंडेंस जुडिशरी न आहे। इंडिपेंडेंस जे बहाने जेको आहे सो हीअ सियासत में मुदाख़लत करणु चाहिनि था, हीअ सियासी जज आहिनि ऐं असां हिननि खे जेको आहे सो रिफॉर्म तरमीम में इहे रिफॉर्म्स न करणु ॾिनऊं। उन खां पोइ ज़ाहिर आहे जॾहिं पॉलिटिकल पार्टीज़ गॾियूं कंहिं इशूअ ते त उन खां पोइ रिफॉर्म्स थींदा। हींअर 26 अमेंडमेंट में इहे रिफॉर्म्स आया आहिनि। इहे अञा माना 16 रिफॉर्म्स आहिनि। जजिस जे जेको आहे रिमूवल जो अख़्तियार जेको आहे पार्लियामेंट खे ॾियणु घुरिजे। उहो पूरी वर्ल्ड में ईअं आहे, अमेरिका में ईअं आहे, इंग्लैंड में ईअं आहे, कनाडा में ईअं आहे, ऑस्ट्रेलिया में ईअं आहे, इंडिया में ईअं आहे, जिते किथे ईअं आहे। तव्हां इंटरनेशनल प्रैक्टिस उहा फॉलो न कयो अपॉइंटमेंट जी रिमूवल जी, बाक़ी तव्हां चओ त इंसाफ़ थींदो, इंसाफ़ कीअं थींदो? ठीकु आहे ज़मीर घुमरो साहिबु। प्रोफेसर रफ़ीक मंजानी साहिबु त तव्हांजी ॻाल्हि ॿुधी ज़मीर घुमरो साहिबु जिन्हनि जो चवणु हुयो त जेको ही रिफॉर्म्स थिया आहिनि कॉन्स्टिट्यूशनल जेका अमेंडमेंट मंज़ूर थी आहे हिकिड़ो सुठो अमल आहे ऐं इनमें जेके मुस्तक़बिल में अदलिया जेके जुडिशल रिफॉर्म्स ऐं जुडिशल जेको मामलात ऐं निज़ाम जेको आहे सिस्टम आहे उहो बहितर हली सघंदो। त तव्हां छा कमेंट कंदा जेको ही नए चीफ जस्टिस जी मुक़ररी वारो जेको अमल आहे उहो शुरू थी चुको आहे ऐं चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ इसा 3 नाला जेके आहिनि उहे पार्लियामेंट्री कमेटी हवाले ॾांहुं माणे छॾिया आहिनि जिन जो इजलास 4 वॻे थियणो हाणे उहो राति जो 8 वॻे थींदो। तव्हां सभु छा कमेंट्स कंदा आहिनि मामले ते? मां सम्झां थो हुनजे कानूनी पहलुअनि ते उन्हनि ते त ज़मीर साहिबु ॾाढो ज़बरदस्त असांखे ब्रीफ कयो आहे। मुंहिंजो ओपिनियन शुरू खां ई वठी इहो रहियो आहे त भई जेको डिक्टेटरशिप जा जेके विंग्स आहिनि उन्हनि में जेका असांजी सुप्रीम कोर्ट रही आहे उहा हिकिड़ी माफ़ कजो हलो जी सर जी सुप्रीम कोर्ट जेका आहे सा हिकिड़ी तमामु उनजो स्ट्रॉन्ग हिस्टोरिकल बैकग्राउंड आहे। उन बैकग्राउंड में सुप्रीम कोर्ट नज़र अची रही आहे जो ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे क़त्ल खां वठी ॿिया जेके कॉन्स्टिट्यूशन मैटर्स आहिनि असां जेका वेझी तारीख़ आहे उन में जेका आहे सा सुप्रीम कोर्ट के हिकिड़े फुल फॉर्म डिक्टेटोरियल उन में रिजिम तौर ते उभरंदे ॾिठो आहे। उन्हनि हिकु पॉलिटिकल पार्टी सां कीअं गॾिजी करे फ़ैसिलनि खे ते असरअंदाज़ थींदा रहिया आहिनि, कीअं उन्हनि पार्लियामेंट खे जेको आहे सो पुठी ॾेखारी आहे, कीअं उन्हनि जेको आहे सो कयो आहे। मां सम्झां थो हीउ जेको अमेंडमेंट आहे उन अमेंडमेंट में काफ़ी थोरी कमज़ोरी बेंच वारी आहे। मां त चाहियां मां त
जेको पहिरियों फॉर्म हुयो उहो वधीक बहितर हुयो त मुकमिल तौर ते उतां खां पार्लियामेंट मां अचे। पार्लियामेंट सुप्रीम आहे, पार्लियामेंट जा जेके आहिनि जेको आहे सुपरमेसी आहे उनखे को फ़र्दवाद चैलेंज नथो करे सघे। जी ऐं असांखे ख़बर आहे त पाकिस्तान में रिप्रेज़ेंटेशन जो फुक़दान हर जाइ ते आहे, पर कोर्ट में रिप्रेज़ेंटेशन फुक़दान जेको आहे उहो तमामु शदीद आहे। उनजे करे जेके ॿिया सूबा आहिनि, ॿियूं मुख़्तलिफ़ कम्यूनिटीज़ आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जेके माण्हू आहिनि, जेके समाज जा पॉकेट्स आहिनि, उहे महरूम आहिनि। उन करे इहो तमामु वक़्ताइतो ऐं ज़रूरी अमल हुयो। ऐं मां सम्झां थो त इन में पीपुल्स पार्टी जो जेको रोल आहे उहो ॾाढो पॉज़िटिव आहे ऐं हुकूमत दुरुपयोग कयो आहे उहो बहितरीनु कयो आहे। जी ठीकु आहे सर। इदरीस लिगारी साहब, सर आवाज़ अचे पियो? जी अली वकास आवाज़ अचे पियो। सर जीअं प्रोफेसर रफ़ीक अहमद चांडियो साहब ऐं ज़मीर घुमरो साहब जेके असांखे ॻाल्हियूं ॿुधायूं, त सर तव्हां छा कमेंट्स कंदा जेको हीअ नए चीफ जस्टिस जेका मुक़ररी लाइ अमल शुरू थी विया हलियो ऐं चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ इसा टे नाला बि पार्लियामेंट कमेटी हवाले करे ॾांहुं छॾिया आहिनि। सर तव्हां कीअं था सम्झो त जेको हीअ जुडिशल रिफॉर्म्स जेके हिन महिल आया आहिनि आइनी तरमीम खां पोइ, कीअं था सर तव्हां ॾिसो जुडिशरी मामलात खे? अली वकास तव्हांजी महिरबानी। मुंहिंजे ख़्याल में पाण कल्ह बि हिन ते तफ़सील सां ॻाल्हायोसीं ऐं मूं ज़मीर घुमरे साहिब जी ॻाल्हि ॿुधी पए। ज़ाहिर आहे ज़मीर घुमरो साहिब जे पार्टी जी नुमाइंदगी पियो करे ऐं ज़ाहिर आहे उन उहा ईअं ई गुफ़्तगू कंदो ऐं ईअं उनखे गुफ़्तगू करणु खपे। हू एज़ थोरे ई को कानूनदान थी गुफ़्तगू पियो करे। हू पीपल्स पार्टी जो सेनेटर आहे ऐं सेनेटर जी हैसियत में हू सही उन गुफ़्तगू जेका उनखे करणु खपंदी, जेका पार्टी पॉलिसी ऐं हुन ते ईअं पेश वेठे कयो त पाकिस्तान में ॼण त अमरीकी जमहूरियत अची वई आहे, पाकिस्तान में ऑस्ट्रेलिया वारी जमहूरियत अची वई आहे, पाकिस्तान में जेका भारत वारी जमहूरियत अची वई आहे। मतिलबु पाकिस्तान हाणे जेका जमहूरियत में आहे उहा अमेरिका में पहुची चुको आहे, अमेरिका जी सतह ते पहुची चुको आहे, उहा ऑस्ट्रेलिया वारी सतह ते पहुची चुको आहे, उहा भारत वारी सतह ते पहुची चुको आहे। हिन जुडिशरी जेके ज़ुल्म कया आहिनि उहे पंहिंजी जॻह ते, पर इहा तारीख़ न आहे त पाकिस्तान जे हुकुमराननि जेको आहे जुडिशरी सां कहिड़ो असरु कयो। अयूब खान जेको आहे उन जुडिशरी सां छा असरु कयो हुयो, ज़ुल्फ़िकार अली भुट्टे हिन जुडिशरी सां कहिड़ा असरु कया हुआ। पहिरीं तरमीम खां खणो 7 तरमीमूं जेके भुट्टे साहिब कयूं हुयूं, कीअं जुडिशरी खे भुट्टे साहिब काबू कयो हुयो। ज़ियाउल हक़ हिन जुडिशरी सां छा कयो हुयो। नवाज़ शरीफ़ हिन जुडिशरी ते अटैक न कयो हुयो छा, हुन सुप्रीम कोर्ट ते अटैक न कयो हुयो छा। तंहिंजे करे हिकिड़े 2 पासा आहिनि, 3 पासा आहिनि। हिकिड़ो पासो पेश करणु मुंहिंजे ख़्याल में कंहिं बि जेको सो एनालिस्ट लाइ ऐं कंहिं बि जेको सो कानूनदान लाइ ऐं कंहिं बि हिकिड़े ज़िम्मेवार माण्हू लाइ ॻाल्हि करणु ग़लति बेवाजिबी आहे। तव्हां हिकिड़ो पासो पेश कयूं। असां कतई न चयो आहे पाकिस्तान जी सुप्रीम कोर्ट या आला अदालतूं ज़बरदस्त हिकिड़ो किरदारु अदा कयो आहे। कल्ह बि असां चयोसीं त उन्हनि जो किरदारु मौलाना जेको जस्टिस मुनीर खां पोइ जेको असां किरदारु ॾिठोसीं, उहो किरदारु जेको आहे असांखे शर्म थो अचे त हीअ असांजूं कोर्टूं हुयूं ऐं असांजा हीअ जज हुआ। पर वरी बि जेको थियो, मुशरफ जे दौर में बि जेका वकाइला तारीख़ थी, इफ्तिकार चौधरी सां कुझु पॉइंटनि ते ज़रूरु इख़्तिलाफ़ आहिनि, पर हाणे जेका जुडिशरी जंहिं तरीक़े सां बीठी ऐं जंहिं तरीक़े सां इस्लामाबाद हाई कोर्ट जे जजनि रोल प्ले पे कयो, जंहिं तरीक़े सां जेको सुप्रीम कोर्ट फ़ैसिला वरिता पे, ठीकु आहे, उन सां असांखे बि मामलनि ते रिज़र्वेशन्स आहिनि, असां बि डिसएग्री आहियूं, ना इतफ़ाक़ कयूं था। पर हीअ जहिड़ी तरीक़े सां जुडिशरी खे ॿधे जेको आहे धणियुनि हवाले कयो आहे, सुभाणे ही पीपल्स पार्टी पाण दाहूं कंदी। सुभाणे पीपल्स पार्टी जा माण्हू जेके आहिनि अॻवान पाण दाहूं कंदा त छा आहे अदालतूं। सुभाणे साॻी उहा नवाज़ लीग आहे, उहा पाण दाहूं कुकूं कंदी अची, छाकाणि हिननि खे त ख़बर ई कोन्हे सुभाणे असांजी घणे जी हुकूमत आहे, हीअ सुभाणे हलिया वेंदा पोइ। तंहिंजे करे अॼु अफ़सोस फ़क़ति इहो आहे त हीअ जेकॾहिं इमरान ख़ान हाणे आहे न 26 तरमीम, असां चऊं आहे त इमरान ख़ान खे कहिड़ी ख़बर जमहूरियत जी, इमरान ख़ान खे कहिड़ी ख़बर पार्लियामेंट जी, त हू क्रिकेटर आहे। पर बदकिस्मती तव्हां असां सिंध माण्हुनि जी ॾिसो, ही जेके मुल्क जा माण्हू आहिनि, बदकिस्मती ॾिसो, इहो कमु उहा पीपल्स पार्टी पई करे, इहो कमु उहो नवाज़ लीग कई आहे। मौलाना त फिट आहे, जी कल्ह ई मूं तव्हांखे ॿुधायो, मौलाना त हर मौलाना साहिब त फज़लुर रहमान साहिब ज़ियाउल हक़ सां बि ख़ुशि हुयो, PNA जी तारीख़ हुन हलाए पई, मुशरफ सां गॾु मुतहिदा मजलिस अमल ठाहे हुन KP में हुकूमत वठी वेही रहियो हुयो ऐं वफ़ाक़ी वज़ारतूं वठी रहियो हुयो। त मौलाना हर दौर में एवरग्रीन आहे, मतलब थोरो टाइम ॾुखियो आयो हुयो मौलाना ते इमरान ख़ान वारो, उहो बि गुज़री वियो। मौलाना कहिड़ी हुकूमत में न रहियो आहे, 88 खां वठी कहिड़ी हुकूमत में मौलाना न रहियो आहे। हर हुकूमत में नवाज़ शरीफ़ हुजे, बेनज़ीर साहिबा हुजे, मुशरफ हुजे, आसिफ ज़रदारी हुजे, शहबाज शरीफ़ हुजे, केरु बि हुजे, मौलाना साहिब फिट आउट में वेठो आहे। तंहिंजे करे मुंहिंजे ख़्याल में जुडिशरी ते कल्ह हिकिड़ो वॾो तमामु घणो तारीख़ी लिहाज़ सां हिकिड़ो वॾो अटैक थियो आहे। उहो अटैक जेको आहे बदकिस्मती हीअ आहे जो असांजी जेका असां वॾियूं पार्टियूं जेके आहिनि नाले में जेके आहिनि उन्हनि कयो आहे। ऐं वरी ॿिए पासे अफ़सोस इहो ई ॻाल्हि आहे त जो असांजा जेके दोस्त जेके आहिनि
उन ज़ाहिर आहे उन जी मजबूरी आहे। ऐं इलाही ज़मीर घुमरे साहब मुंहिंजूं इलाही दफ़ा कचहरियूं थियूं आहिनि ऐं हुन पाण बि एतिराफ़ कया आहिनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेको सो असांखे ज़रूरु पार्टी पॉलिसी खे डिफेंड करिणो आहे, त मुंहिंजे ख़्याल में हुनजो जेको आहे हुन पंहिंजो फ़र्ज़ु अदा ठीकु कयो। आहे सर। बाक़ी कानून जी ॻाल्हि आहे, आइन जी ॻाल्हि करणु खपे, त पोइ उनजे लाइ वरी हिकिड़ा जेके वरी रोल ऐं किरदारु वरी ॿियो हिकिड़ो हूंदो आहे, उहो ॻाल्हाईंदो आहे। ओके सर। प्रोफेसर रफ़ीक अहमद जानी साहब, सर ॿियो साण मामिलो इहो इशू इहो आहे त डॉक्टर शाहनवाज़ कुंभ जी जेको क़त्ल जी जेको केस जी जांच हुई उहा सिंध हाई कोर्ट में ख़ासि बेंच पुलिस खां FI हवाले करे छॾी आहे ऐं इनमें डॉक्टर शाहनवाज़ कुंभ जी जेका पोस्टमार्टम रिपोर्ट बि जेका उहा पधरी थी आहे जंहिंमें गोलियूं लॻल ऐं उनमें हॾियूं टुटण हुअण जो जेको आहे उहो ज़ाहिर थियो आहे। कीअं त सर तव्हां ॾिसो त जेको डॉक्टर शाहनवाज़ जे क़त्ल में मुलविस जवाबदार आहिनि उन्हनि खे इंसाफ़ उन्हनि खे सज़ाऊं मिली सघंदियूं? ॾिसो, असां ॾिसी रहिया आहियूं त डॉक्टर शाहनवाज़ जे जेको नाहक क़त्ल आहे, जेको सॼो हिकिड़ो सिस्टम आहे जंहिंजे क़त्ल शिकार डॉक्टर शाहनवाज़ आहे, पर के ॿिया बि केतिरा माण्हू थींदा रहनि था, उन सिस्टम खे हिन वक़्त ताईं मिनिमम जेको आहे सो उहो डैमेज पियो थिए। मिनिमम तौर ते जेका एॾनि मतिलबु माण्हुनि जे प्रोटेस्ट खां पोइ बि जेके इनसे तहक़ीक़ात ॾिनी वई आहे, मां सम्झां थो त ठीकु आहे, इहा सही ॻाल्हि आहे त हिन वक़्त ताईं FI खे मिली आहे तहक़ीक़ात, असां हुन ते कोन, पर मूंखे यकीनन इन ॻाल्हि जो इंतज़ारु आहे त किथे वञी इन सॼी तहक़ीक़ात इन सॼे सिस्टम खे हलंदे ऐं उनजी फेवर में बिल्कुलु अची वेंदा। हिन वक़्त ताईं बि जेको मौलवी आहे जंहिं ते केस शायदि को थियो बि आहे, पर उनखे गिरफ़्तार करण जी पुलिस खे का ज़रूरत कान्हे का। हिन वक़्त ताईं बि जेको वॾे पैमाने ते मौलवी हज़रात आहिनि उहे इहो चवण जे बजाए त बाबा नाहक ज़्यादती थी आहे, उनजे बजाए उहे उन सॼे खे ऑर्गेनाइज़ करण जी कोशिशि करे रहिया आहिनि। उन करे मां सम्झां थो सिंध हुकूमत अॻियां हली किथे न किथे को न को मामिलो फेरे सघे थी, जंहिंजे करे डॉक्टर शाहनवाज़ जो क़त्ल आहे उन जो मामिलो वरी जेके सिंध जा सान्यावंद आहिनि, जेके हिन वक़्तु मूवमेंट उभरी आहे, जंहिं मूवमेंट जे करे इहो सॼो मामिलो अची वियो आहे, उन्हनि जी अञा वरी उनखे ज़रूरत पवंदी। ऐं मां सम्झां थो त शयूं थोरे अरसे लाइ त ठीकु आहिनि, पर अॻियां हली आई डाउट त को शयूं कंहिं मुस्तक़िल तौर ते इंसाफ़ जे तरफ़ वेंदे नज़र ईंदियूं। सो जेका मौली उमिरि सरंदी सूरत हाल आहे उहा तशवीशनाक आहे, उहे उन ते FIR थियणु खपे, FIR थी आहे, उहे गिरफ़्तार थिए खपनि, सिंबॉलिकली सही, पर तव्हां इहे बुत न डराईंदो त समाज मां ख़ौफ़ हिरास न वेंदो। इन हुकूमत तव्हां ॾिसो न, हे मामिलो त ॿियो जेको कचे जो मामिलो आहे जंहिंमें असां तव्हां ॻाल्हाईंदा रहिया आहियूं पंहिंजे TV प्रोग्राम्स में, हाणे जेके अचनि पियूं उहे सभु उहे जेके असांजो एनालिसिस हुई उहा सही पेसा पई त इहा वॾी हिकिड़ी इकनॉमिक्स आहे उहा हले पई, ऐं ईअं ई मज़हब ऐं दाड़ियल सभई जेके हिकिड़ी वॾी इकनॉमिक्स आहिनि, जंहिंजे करे मां सम्झां थो त सिंध हुकूमत मिनिमम बेयर मिनिमम वारी पॉलिसी अख़्तियार करे वेठी आहे, ऐं सिंध हुकूमत अॻियां हली किथे न किथे कल्टी हणंदी, ऐं शहीद शाहनवाज़ जो जेको आहे केस आहे उहो ॿुधी वेंदो। जी अच्छा सर, जी तव्हां ॻाल्हि कई त सिंध हुकूमत अॻिते हली जेके आहे असां में को मामिलो जेको आहे असां गड़बड़ थी सघे थो। सर असां ॾिसूं त जेके हीअ पहिरीं प्रोफेसर अजमल साहब आहिनि, उनखां पोइ डॉक्टर शाहनवाज़ कुंभ जेके आहिनि, हीअ जेके मामला सर हलनि पिया था वेठा, हिकिड़ा असां ॾिसूं त सोशल जेके डिलीमास थी वेंदा हली आहे असांजी सोसाइटी में, इन्हनि खे सर कीअं ख़तमु करे सघिजे थो, कीअं ख़तमु करे इन्हनि खे पुलिसिंग सिस्टम में जेके अञा ताईं को ख़ातिर खां असां ॾिसूं को अञा ताईं उहो निज़ाम न अची सघियो आहे? ॾिसो, अजमल सावंत ऐं जेको शाहनवाज़ कुंभर आहे, इहे ॿ जुदा जेके आहिनि से धाराऊं आहिनि। माना जेकॾहिं डॉक्टर अजमल सावंत जो असां केस ॾिसूं था त डॉक्टर अजमल सावंत जेको उत्तर जो वॾो हिसो आहे, वॾो किसो आहे, उन सॼे जो खाज बणियो आहे, ऐं उहो हाणे त जेके SP ऐं DIG उन्हनि सभिनी जेका ख़बर पवे पई त उन में छा थियो आहे, कहिड़ो मसइलो थियो आहे। हीउ जेको आहे पंहिंजो डॉक्टर शाहनवाज़ कुंभर वारो आहे, उहो हिकिड़ो तसलसुल आहे बुनियाद परस्ती जो, जेको इंस्टीट्यूशनल जेके क़दुर आहिनि, जेके इंस्टीट्यूशनलाइज़ कयो वियो आहे उनखे, उनजो परतव आहे, जेको सिंध में मतिलबु त एकड़ बेकड़ हुया मामला, पर पंजाब में तमामु घणो जेको सिंध में अची आयो आहे, ऐं जंहिंखे सिस्टमेटिकली करायो वियो आहे। हाणे इहो कराइण लाइ न रुगो इहो, पर इहो जुनूनी मुला अमर जलील जहिड़े तमामु वॾी कदावर शख़्सियत लाइ बि फतवा ॾेई चुको आहे, इनाम रखी चुको आहे।
उन ही मामिलो करे ऐं पंहिंजे जेके हल्का आहिनि उन्हनि में पाण खे इस्टेब्लिश करे चुको आहे त हू पंहिंजो जेको हल्को अथसि बुनियाद परस्तनि जो उन्हनि जो जेको सरगनो आहे उन्हनि जो सरवाण आहे। हाणे जेकॾहिं हुकूमत ऐं जेकॾहिं कानूनी तौर ते उनखे जेकॾहिं गिरफ़्त नथी थिए त पोइ इहे मामला वधंदा वेंदा। इन्हनि मामलनि जे करे हैरान कंदड़ ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ा माण्हू कराची में सिर्फ़ु हिकिड़ो पीसफुल प्रोटेस्ट करण त बाबा ही हिननि जा केस बि सही हलायो। उन ॾींहुं साॻिया मुला आया आहिनि उते ऐं मुलनि बाबति जेका सूरत हाल हुई उन ते जेका पुलिस गर्दी कई वई आहे उहा तव्हां ॾिसो। यानी मां तव्हांखे जी चयो त सिंध हुकूमत जो तमामु वॾो मसइलो आहे। सिंध हुकूमत में क्लियर नथी थी सघे ऐं सिंध हुकूमत जूं काफ़ी मजबूरियूं हूंदियूं। जी ठीकु आहे सर। डॉक्टर आयुष साहब असांखे जॉइन कयो आहे। डॉक्टर आयुष साहब सर आवाज़ अचे पियो? जी अदा मुंहिंजो आवाज़ अचे थो? हा सर मुंहिंजो आवाज़ क्लियर पियो अचे। सर जेको असां पहिरीं त तव्हां सां इहो पुछंदासीं त जेको ही आइनी तरमीम वारो जेको कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट्स वारो जेको मामिलो आहे 26 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट जेका कल्ह मंज़ूर थी वई गुज़िरियल ॾींहुं, उनखां पोइ नई चीफ जस्टिस जेको मुक़ररी वारो अमल आहे उहो बि शुरू थी वियो हलियो ऐं चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा 3 नाला जेके आहिनि उहे पार्लियामेंटी कमेटी ॾांहुं माणे छॾिया आहिनि। कीअं था सर तव्हां ॾिसो जेको ही अमेंडमेंट वारो मामिलो आहे? मुंहिंजो ख़्यालु इहो आहे, मूं गुज़िरियल प्रोग्राम में चयो त हिन अमेंडमेंट जो ॿियो को प्रॉब्लम कोन्हे, सिर्फ़ु हिन जो वक़्तु जेको आहे न जी उहो वक़्तु प्रॉब्लम आहे। सही हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा हाणे सॼी ॻाल्हि साम्हूं अची वई आहे ऐं बिलावल भुट्टे हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस में चयो त असांजो चीफ जस्टिस जेको आहे उहो जस्टिस मंसूर शाह साहब। जी मुंहिंजो ख़्यालु आहे त हिकिड़ी कोशिशि थिए थी त जस्टिस मंसूर शाह न थिए, ॿी कोशिशि थिए थी त जस्टिस यया आफ़रीद बि इनकार करे त विचां वरी जस्टिस मुनीब अख्तर थी वञे। हिकिड़ी कोशिशूं आहिनि, पर जेकॾहिं जस्टिस मंसूर शाह नथो थिए त आइन जी हीअ तरमीम हिकु लहज़े में हिकु झटके में धोपी वेंदी ऐं माण्हुनि जो एतमाद खची वेंदो ऐं उनखे हिकिड़ो तमामु वॾी साज़िश करार ॾींदा। जस्टिस मंसूर शाह खां टियों ॾींहुं पुछूं त भला इहा आइन तरमीम जो थींदी त पोइ छा थींदो? चई त पोइ कोर्टुनि जा जज हिक ॿिए खां इहो पुछंदा, सर ये जो केस है ये किस कोर्ट में जाना है, ऊपर वाली में या नीचे वाली में? नीचे वाला पूछेगा ऊपर जा भाई आपका केस ऊपर हुआ जाना है, हम नहीं सुन सकते। ऊपर वाले कहेंगे ये यहाँ क्यों भेज दिया, ये तो नीचे जाना है। हिकिड़ो मज़ाक करे छॾियो अथऊं। मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु इहो आहे त जेसिताईं जस्टिस मंसूर शाह साहब चीफ जस्टिस नथो थिए, जीअं बिलावल भुट्टे बि चई छॾियो, तेसिताईं मुंहिंजो ख़्यालु आहे हीअ मसइला रहंदा। पर मूं सवेर ॻाल्हायो पए किथे त काउंसलिंग जेका आहे न वकीलनि सां बि करणु खपे, जजनि सां बि करणु खपे ऐं उन्हनि खे इहा ॻाल्हि सॼी सम्झाइणु खपे त 26 आइनी तरमीम जी ज़रूरत कहिड़ी आहे ऐं माण्हू जेके लखनि जी तादाद में फार पिया थियनि कोर्टुनि जी चौधारी, वकीलनि खे मिंटूं वेठा कनि, उहो सभु जो सभु उहो सम्झाइणो पवंदो। जेसिताईं तव्हां सम्झायो नथा तेसिताईं माण्हू हिनखे हिकिड़ो मज़ाक ॾेई सघे। ठीकु आहे डॉक्टर यूसुफ साहब। सर तव्हां हिन ते पंहिंजो ओपिनियन ॾिजो जेको ही सर आवाज़ अचे पियो? जी 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 हा सर तव्हां पंहिंजो हिन ते बि ओपिनियन ॾिजो। जेको असां ॿियो इशू आहे उहो इहो आहे डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जी जेका आहे उहा जांच पुलिस खां FIA हवाले कई वई आहे सिंध हाई कोर्ट मीरपुर ख़ासि बेंच, ऐं डॉक्टर शाहनवाज़ जी पोस्टमार्टम रिपोर्ट बि पधरी थी आहे। सर तव्हां सम्झो था जेके मुलविस जवाबदार उन्हनि खे सज़ा मिली सघंदी? ॾिसो, सज़ा सिर्फ़ु माइट ॾियारे सघनि था, ॿियो कोर्ट बि नथो ॾियारे सघे। माइट जे मुस्तहकम रहिया, माइट जे दॿा बर्दाश्त कंदा रहिया ऐं माइट को बि पंहिंजे छोकिरे जे क़त्ल ते त हुनजो इंसाफ़ मिलणु खपे बीठा रहिया। दुनिया जी का बि ताक़त हुनखे तब्दील नथी करे सघे। रहियो सवाल पुलिस खां FIA तरफ़ वञण जो, इहो अॻियो स्टेप आहे। थियणु हीअं खपे आहे जो पहिरियों स्टेप हुजणु खपे, छो त हैकिंग थी डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जे उनजी फेसबुक जे अकाउंट
हैकिंग खे चेक करण 10 मिंटनि जो कमु आहे FIA। हेसि ताईं इहो सभु कुझु थिए ई न, क़त्ल बि न थिए। जेकॾहिं FIA जो कमु 10 मिंटनि में करे ऐं ॿुधायां त इहा हैकिंग छो थी, आउं तव्हांखे जहिड़ी ॻाल्हि थो ॿुधायां, हैरत लॻे थी। उहा हीअ आहे, चवनि था त शाहनवाज़ उमर जो समूरियूं पोस्टूं जेके आहिनि उहे डिलीट करे छॾियूं। उहे डिलीट कंहिं कयूं? जो कि हैकिंग या चेक करणु खपे त उहा कंहिं डिलीट कई आहे। त मूं त पंहिंजी ख़्यालु ईंदा त FIA जे बिना ते हिन सॼे मामले खे बेहल करण लाइ हुकुम में अची हाणे जज साहिबान उन्हनि खे चयो बि आहे, उहे शुरू करे छॾियो। ठीकु आहे डॉक्टर इशफ़ाक़ साहब। इदरीस लिगारी साहब, सर तव्हांखे आवाज़ अचे पियो? जी अली वक़्त अचे पियो। सर जी, तव्हां ॻाल्हि ॿुधी डॉक्टर इशफ़ाक़ साहब जी, भई प्रोफेसर रफ़ीक अहमद चांडियो साहब जी। तव्हां कीअं था ॾिसो त सर जेको मामिलो आहे कहिड़ी तरफ़ वञी रहियो आहे? इंसाफ़ थींदे नज़र अची रहियो आहे वारिसनि खे डॉक्टर शाहनवाज़ कुंबर जे क़त्ल सां? अली वक़्त मुंहिंजे ख़्याल में ही केस तमामु हर हवाले सां हिकिड़ो वॾो हसास केस आहे ऐं हिकिड़ो वॾो जी जी इदरीस लिगारी साहब। इदरीस लिगारी साहब, सर आवाज़ अचे पियो? रफ़ीक चांडियो साहब, सर तव्हांखे आवाज़ अचे पियो मुंहिंजो? जी दा। हा सर, हीउ जेको इंसाफ़ थींदे नज़र अची रहियो आहे वारिसनि खां, सर इन ते तव्हां छा कमेंट्स कंदा? जीअं डॉक्टर इशफ़ाक़ साहब बि ॻाल्हि कई त ॾिसूं त अॻिते मामिलो कीअं बीहे थो, पर जेको हीउ इंसाफ़ वारो मामिलो आहे त हिन महिल जेके असां ॾिसूं त जेकी जुडिशरी वारा रिफॉर्म्स अची विया आहिनि, उन खां पोइ इंसाफ़ जो जेको मुल्क में निज़ाम आहे उहो को अहिड़ो ख़ातिर ख़ात कोन्हे जेका असां जीअं चई सघिजे त को मिली सघे वारिसनि खे इंसाफ़। ॾिसो, आइडियल खां जेको असांजो निज़ाम आहे उहो तमामु घणो परे आहे, तमामु घणो परे आहे। न फ़क़ति परे हुनखे चइजे, पर उहो माना हिकिड़ो जेको कंहिं बि सुधरियल मुल्क जो सिस्टम आहे उन्हनि जे त नेमुल बदल थियणु परे, पर जेके असांजी लेवल जा मुल्क आहिनि उन्हनि खां बि ख़राबु आहे, उन्हनि खां बि ख़राबु हालत में आहे। उनजो रीज़न इहो आहे त जेको असांजे मुल्क में जेको फेडरल सिस्टम आहे, उन फेडरल सिस्टम जा काफ़ी नुक़्स आहिनि। उहे फेडरल सिस्टम माना मिसाल तौर ते कोर्टुनि जो जेको सिस्टम आहे उनखे हाणे जेका ठीकु करण जी कोशिशि थी रही आहे, इहो फेडरल सिस्टम ई हुयो जंहिंमें गुज़िरियल दफ़े जस्टिस अली अहमद शेख लाइ उमिरि ता बंदियाल चयो त अदा जी सर हीउ छो त मां हिन जी रेपुटेशन थी कान्हे का। तव्हांखे यादि हूंदो त कंहिं ज़माने में एयरफोर्स में माना सिंध जा छोकिरा न खणंदा हुआ, चवंदा टंगूं सिधियूं कोन्हनि खे, वॾियूं कैंपेनियूं हलियूं, वॾो थियो। आख़िर माना अॼु मूंखे ख़ुशी आहे हिन ॻाल्हि जी त अॼु जेको लाहौर जो बेस कमांडर आहे उहो सिंध जो हिकिड़ो नौजवान आहे। त इहो माना फेडरेशन जेका आहे उन में रिप्रेज़ेंटेशन जो प्रॉब्लम आहे, जेको जस्टिस सिस्टम आहे उनखे उन लोॾे छॾियो आहे। ऐं जस्टिस सिस्टम पाकिस्तान जो हमेशह जेके आहिनि से उन्हनि जो साथी रहियो आहे, जेके डिक्टेटरशिप हुई या जेके मुतलकुल अनान हुकूमतूं रहियूं। ऐं तव्हां ताज़ो ई गुज़िरियल जेका हुकूमत हुई जेका फैज़ हमीद साहब हलाए रहियो हो, उन में तव्हां ॾिठो त कीअं जुडिशरी कोलेबरेट कयो, ऐं उहा कोलेबरेशन कंहिंखां विसरणु न घुरिजे। जेके बि इहो चवनि था त इहो अटैक थियो आहे, फलाणो थियो आहे, फलाणो, उहे बंदियाल खे छो था विसारनि? बंदियाल जी जेका कोर्ट हुई उहा कोर्ट पाकिस्तान खे टुकड़ा करण वारी साज़िश हुई, ऐं उहा कोर्ट कंहिं बि हवाले सां कंहिं बि स्टैंडर्ड में कोर्ट न हुई। उहो हिकिड़ो सियासी अखाड़ो हो, ऐं उन ई बंदियाल खे बंदियाल कया पे, जेके आहिनि जज इंटर कया पे, उन ई जज खयां पे, उन ई जज कया पे। छा इहो असांखे मंज़ूर हुजणु घुरिजे? मां सम्झां थो क़तई तौर ते न। ठीकु आहे, बिल्कुलु इहा साॻी हुकूमत जेका करे थी इहा हुकूमत बि हुनखे भोॻे सघे थी पई, पर पार्लियामेंट जेका हूंदी त पार्लियामेंट में कंसेशन्स बि थींदा आहिनि, कंसेशन नेगोशिएट थींदा आहिनि ऐं ॿियूं सभु शयूं थींदियूं आहिनि। पर पार्लियामेंट जेका आहे उहा सुप्रीम आहे, उन्हनि जो जेको आहे उन जेका रिप्रेज़ेंटेशन आहे उहे पाण में ॻाल्हाईंदा बि, पाण में कानून साज़ी कंदा बि, हिक ॿिए सां उहे हलंदा बि। हिते हिन वक़्तु इहो आहे त जज जेके आहिनि, तव्हां कहिड़ी कोर्ट दुनिया जी जेका डैम ठाहींदी आहे, करप्शन जो हिकिड़ो नओं मिसाल हो हिन कोर्ट में।
किथे आहे, कंहिं उन कोर्ट खे कोई हथु लाहे सघे थो पियो? हुजण ई खपंदो त पार्लियामेंट वटि इहो इख़्तियार हुजण खां घुराए हुनखे चया त भाउ तूं छो थो बिठाई, पर छो त तव्हां इख़्तियार ईअं ठाहींदा आहियो। ज़ियाउल के दौर खां वठी ईअं ई सॼो जुडिशरी जो सिस्टम तव्हांजो हुयो। 1947 खां पोइ तव्हांखे पहिरियों दफ़ो जेको मुकमिल तौर ते शकिल में मिलियो आइन उहो 1973 में मिलियो आहे, जंहिंमें तव्हां शयूं माना पंहिंजे सही नमूने ॾिठियूं आहिनि। पर उन खां 73 आइन खां पोइ बि कानून साज़ी जो तमामु वॾो अमल आहे जेको जारी रहणु खपे। ऐं असां ॾिसूं था अॼु त जेके बि उन्हनि ख़राबियूं आहिनि उहे ख़राबियूं अॼु बहितर थियण जे लाइ जेका एफर्ट थी रही आहे उहा थी रही आहे। मूंखे त मां चवां थो त मौलवी हज़रात बि जेके आहिनि से उनजो हिसो थिया आहिनि, पंहिंजो पंहिंजो हिसो पती वठी करे। पर इहा जेके बि डेमोक्रेटिक फोर्सिस आहिनि उन्हनि लाइ हिकिड़ी नंढड़ी ख़ुशी सही आहे, पर इहा अॻियां हली करे कंहिं नमूने में को पार्लियामेंटेरियंस खे का को डिसीजन करण में आसानी थींदी त जेकॾहिं को बि जज सुभाणे वञी जेको मावराए कॉन्स्टिट्यूशन यार कॉन्स्टिट्यूशन जे माना अगेंस्ट जेतिरो कोर्टूं आहिनि तव्हां शिक बाय शिक वञो लास्ट जेके कोर्टुनि कया आहिनि फ़ैसिला। सो मां सम्झां थो त इंसाफ़ जा जेके तक़ाज़ा आहिनि उहे पूरा थियनि, इन में अञा वक़्तु लॻंदो, पर उन तरफ़ हिकिड़ी तमामु बहितर क़िस्म जी क़दम खयो वियो आहे। ऐं जेकॾहिं ईअं पार्लियामेंट जेकॾहिं ठही ऐं हले, पार्लियामेंटनि जेके फोर्सिस आहिनि उहे पाण में गॾिजी हलंदा त तमामु बहितर कानून साज़ी अॻियां हली थींदी। हिन वक़्तु कानून साज़ी जो तमामु वॾो फुक़दान आहे पाकिस्तान में बुनियाद परस्ताना कानून साज़ी माना पाकिस्तान जे पूरे समाजी कानूनी सिस्टम खे विकोड़े चुको आहे, जंहिंजे करे मिसाल तौर ते जेको इहो मौलाना फज़लुर रहमान 28 ताईं जेको इंटरेस्ट रेट कयो आहे, इहो पाकिस्तान जा तमामु दूरस ख़राब नतीजा खणींदो। इहो जेको 28 ताईं जेको कयो अथनि, इहो 27 ताईं अॻु में थियो, तव्हांखे यादि हूंदो, उनजे ख़िलाफ़ स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान कोर्ट में वई हुई, पोइ उहो शायदि उतां खां थियो आहे। पर जॾहिं तव्हांजे मुल्क खे सख़्तु ज़रूरत आहे, ऐं इन मुल्क में ईअं जीअं तुर्की में, जीअं सऊदी अरब में, ॿियनि मुल्कनि में इस्लामिक बैंकारी सिस्टम मौजूदु आहे, त पोइ कहिड़ी ज़रूरत आहे त हिन सॼे खे ईअं इस्लामिक बैंकारी में कजे जो केरु बि असां कार वहिंवार करण लाइ माना हिचकिचाए त बाबा अलाए छा आहे हिन सिस्टम अलाए कहिड़ा मसइला थींदा। इहो जेको तरीक़ेकार आहे न, इहो हाणे ज़ाहिर आहे जमहूरियत आहे, हुननि खे बि जमहूरी जेके फोर्सिस आहिनि, मुस्लिम नून खे, पीपुल्स पार्टी खे इहे नेगोशिएट करणा आहिनि। हुननि इहो कुझु ॾिनो आहे, कुझु वरितो आहे, ऐं अॻियां हली वरी इन शिक खे रिपील करे सघनि था पिया, पर सिस्टम हिकिड़ो पंहिंजी प्लेस ते आहे। सो मां सम्झां थो त इहो इंसाफ़ थींदे को तकड़े नज़र मूंखे नथो अचे, पर इंसाफ़ खे मामलनि खे ठीकु करण लाइ पहिरीं विख खणी सम्झे त बहितर थींदो। जी ठीकु आहे सर। इद्रिस गारे साहब सर आवाज़ अचे पियो? इद्रिस गारे साहब सर आवाज़ अचे पियो? जी जी आवाज़ अचे पियो अली वकास। हाँ सर, तव्हां ॻाल्हि कंटिन्यू करे रहिया पर शायदि सिग्नल जो इशू हुयो, कनेक्टिविटी जो मामिलो हुयो, त ॻाल्हि तव्हांजे हथ में रहिजी वई, त तव्हां ॻाल्हि खे कंटिन्यू कजो। अली वकास मूं चयो पियो त हीउ जेको डॉक्टर शाहनवाज़ जो केस आहे, इहो हिकिड़ो तमामु सिंध जी जेका वेझड़ जी जेका तारीख़ आहे उन में तमामु अहम केस आहे, छाकाणि ॾिसो हीउ हिकिड़ो गुस्ताखीअ जो केस आहे, ऐं उनखे हिकिड़े माना ॼण त एसी ताईं जेका बि कार्रवाई हुकूमत कई आहे, ओवरऑल जेका इंसानी हक़नि जी तंज़ीमनि तरफ़ां आई आहे, तंहिंमें बिल्कुलु जेको डॉक्टर शाहनवाज़ हिकिड़ो बेकसूर ऐं बेगुनाह जेको सो क़त्ल कयो वियो आहे हिकिड़े कूड़े केस में। तंहिं करे मुंहिंजे ख़्याल में इन मामले खे जेका आहे सिंध हुकूमत खे तमामु वॾी ज़िम्मेवारी सां जेको आहे अदा करणु खपे, ऐं हिन मामले खे बाक़ाइदा ॾियण ते उन सतह ते वञे त जीअं पूरे पाकिस्तान में ऐं सिंध हिकिड़ो केस अहिड़े तरीक़े सां साबित थिए त को बि माण्हू सुभाणे कंहिं ते बि जेको सो कूड़ी गुस्ताखीअ जो या ईअं मज़हब जो जेको आहे उहो इस्तेमालु करे कंहिंजी जान जेका आहे उहा न वठे। तंहिंजे करे मुंहिंजे ख़्याल में हिनखे हिकिड़ो इबरतनाक मिसाल बनाइण जी तमामु घणी ज़रूरत आहे, ऐं जेके बि माण्हू मुलवस आहिनि उनखे आइन ऐं कानून मुताबिक़ उन्हनि ते जेसी ताईं सख़्तु सज़ा न ॾिनी वेंदी ऐं उन खां सख़्तु पुछाणो न कयो वेंदो त पोइ मुंहिंजे ख़्याल में त पोइ ईअं जेको आहे सुभाणे ईंदड़ ॾींहंनि में वरी बि माण्हू जेको आहे उहो मज़हब जो इस्तेमालु कंदा ऐं वरी बि कंहिं बेगुनाह माण्हू खे क़त्ल कंदा। तंहिंजे करे मुंहिंजे ख़्याल में हिकिड़े पासे अदालतनि जो ठीकु आहे, उते अदालती मामला आहिनि, पर ॿिए पासे सिंध हुकूमत ऐं ख़ुदि जेको सो कोर्टनि जो जेका आहे ज़िम्मेवारी आहे त जेके माण्हू हिन मुलवस आहिनि उन्हनि खे जेतिरी जेका मिसाली सज़ा मिलंदी त ओतिरो मुंहिंजे ख़्याल में सुभाणे को बि माण्हू जेको आहे उहो मज़हब जो ग़लति इस्तेमालु करे कंहिं बि माण्हू जी जेको आहे उनखे धमकाइण या नुक़सानु पहुचाइण जी हिमत बि न करे सघंदो। ठीकु सर, थैंक यू सो मच इद्रिस गारे साहब, थैंक यू प्रोफेसर रफ़ीक अहमद चांडो साहब, थैंक यू डॉक्टर आयुफ़िक साहब, थैंक यू ज़मीर गुमरो साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, तव्हां असांजे पैनलिस्ट जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।